अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान। दोस्तों, रमज़ान शरीफ़ मेनू हली रहियो आहे। अॼु रोज़े जे मुताबिक़ ॻाल्हि कंदासीं त रोज़े मां असांखे कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। हिकु त इंसानु रोज़ो रखे थो, उन में पाक साफ़ रहे थो, अलाह जी इबादत में रहे थो। ऐं ॿियो त रोज़े जा फ़ाइदा इहे आहिनि, डॉक्टरनि रिसर्च कई आहे त साल में इंसान खे 40 ॾींहं बुख ते रहणु घुरिजे। उन हवाले सां अलाह पाक रोज़ा मुस्लमाननि लाइ फ़र्ज़ु कया जेके जान जो सदको आहिनि। ऐं उन हवाले सां त जेतिरो बि रोज़ो रखंदो उहो माण्हू उन जी सिहत तंदुरुस्त रहंदी। ऐं भलारो महीनो आहे, बरकतुनि वारो महीनो आहे। जीअं त मुस्लमाननि खे घुरिजे रोज़ा रखनि ऐं पंहिंजो अलाह जी राह में सदको ॾियनि, ख़ैरातूं ॾियनि, शुक्र अदा कनि मालिक साईं जा त असांखे उन मुस्लमान ठाहियो, मुस्लमाननि जे घर में पैदा कयो, दीन वारो कई, असांखे मिठे मोहम्मद जे मथां कलमो पढ़ण वारो कई। त दोस्तो, इन हवाले सां असांखे रोज़े मां तमामु घणा फ़वाइद आहिनि। हिकु त असांजे जिस्म जूं बीमारियूं ख़तमु थी वञनि थियूं रोज़ा रखण सां, असांजी सिहत तंदुरुस्त रहंदी। ऐं ॿियो त रब करीम असां ते राज़ी रहंदो, छो जो जेको इंसानु अलाह जे चवण मुताबिक़ ज़िंदगी बसर करे थो उहो शख़्स अलाह खे तमामु वधीक प्यारो लॻंदो आहे। ऐं मालिक साईं जी उन ते हर टाइम नज़र रखंदो आहे, हर टाइम उन जी दुआ घाईंदो आहे। सो दोस्तो, रमज़ान जो महीनो हींअर हली रहियो आहे। जेके बि दोस्त आहिनि रोज़ा नथा रखनि उहे पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे घर वारनि जे भले लाइ रोज़ा रखनि, पंहिंजी सिहत लाइ रोज़ा रखनि ऐं पाण बि रखनि ऐं पंहिंजे नंढनि खे पोयरनि खे बि उन रमज़ान जे बारे में, रोज़नि जे बारे में आगाह कनि, उन्हनि खे सबक़ दर्स ॾियनि त भई रमज़ान मां असांखे कहिड़ा फ़ाइदा आहिनि। हिकु त अलाह जी इबादत करण जो असांखे टाइम मिले थो, उन खां पोइ असांजे जिस्म जूं अध खां वधीक बीमारियूं रोज़ा रखण सां ख़तमु थी वेंदियूं आहिनि। सो दोस्तो, रोज़ा रखो, पाण बि रखो, पाड़े वारनि खे बि रखायो, पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजनि नंढनि खे, वॾनि खे रोज़ा रखायो ऐं अलाह पाक खां पंहिंजा फ़ाइदा हासिलु कयो फ्री में। ॾिसो त पाण डॉक्टरनि वटि हलूं था, हज़ारे रुपयनि जूं दवाऊं वठूं था, हज़ारे रुपया फीस भरियूं था। उन खां बहितर आहे ही असांखे फ्री जा तिबी इमदाद आहिनि जेके अलाह पाक असांजे लाइ पैदा कया। सो दोस्तो, अॼु जो टॉपिक रमज़ान शरीफ़ हो ऐं रोज़ो हो। सो अॼु जो वीडियो असां हिते ख़तमु कयूं था। सिन सलामत, साथ सलामत।